दुनिया जे सुदिल समाजनि में त अदाकारनि ऐं आर्टिस्टनि जो इलाज घर वेठे डॉक्टरनि जूं टीमूं मोकिले करायो वेंदो आहे, पर बदकिस्मती त असांजे हिन समाज में असांजा फनकार रागी जेके निंदड़का थी बेमौत मरी रहिया। ही बि माज़ी जो मशहूर लोक फनकार हैदर रिंद आहे। हैदर रिंद मुख़्तलिफ़ बीमारियुनि सबबि ब्लड प्रेशर, साह जी तकलीफ़ ऐं ॿियनि बीमारियुनि जे सबबि मीरपुर ख़ास, मिठी, उमरकोट इन्हनि जे इस्पतालनि में इलाज कराइण बाद आख़िर में अची हैदराबाद जे सिविल इस्पताल जे मेडिकल वार्ड में दाख़िल थियो आहे। संदसि इलाज त अञा ताईं न थी सघियो आहे, पर हू बीमारियुनि सबबि बेहाल बणिजी वियो आहे ऐं हू केतिरनि ॾींहंनि खां हैदराबाद जे इस्पताल में बेयारो मददगार पियल आहे। हैदर रिंद पंहिंजे राग ज़रिए सिंध ऐं हिंद में तमामु घणी माज़ी में मक़बूलियत माणी, जंहिंमें केतिरा ई कलाम शामिल आहिनि। कारे तां पखरो कांगियो कांगिसीअ रे कारणे, जोगीड़ो तना जोईस कहिड़ी तेसी रीत मला, बाझिरकी डोरो सची हेमरो, अदलियो रांझूना रोलियो जाए, बिरधो चारण वणझारो, लारीरो भाड़ो ॾे, छलड़े आए रुलाई समेत केतिरा ई अनेक कलाम ॻाए माज़ी में तमामु घणी मक़बूलियत माणी, पर अॼु हू बेयारो मददगार बणिजी हैदराबाद जे सिविल इस्पताल में इलाज लाइ ॿाॾाए रहे। वक़्त जे वाग धड़ियुनि ऐं ॿियनि वस वारनि खे हींअर घुर्जे त हैदर रिंद जो इलाज वक़्तु सर कराए उनजी हयाती बचाई वञे, त जीअं हू फन ज़रिए पंहिंजे सिंध जे माण्हुनि जी ख़िदमत जारी रखी सघे। असांजो चैनल अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा। कैमरामैन अब्दुल्ला चानियो सां गॾु निहाल कुमार, हैदराबाद।